अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां ही डॉन अख़बार पढ़ी रहियो आहियां ऑनलाइन। त मां हिकिड़ी शइ नोटिस कई त बिलावल ओपन्स 2 SIUT यूनिट्स एट हॉस्पिटल्स न्यू बिल्डिंग। हाणे मां SIUT जे ख़िलाफ़ न आहियां। सुठो इदारो आहे ऐं SIUT जहिड़ा इदारा खपनि बि अथा, प्रॉब्लम्स आहिनि असां वटि। पर असां वटि केतिरियूं न्यूज़ ईंदियूं आहिनि जंहिंमें इहो ॿुधायो वञे त हिकिड़ो नओं ग्राउंड आम आवाम लाइ खोलियो वियो जंहिंखे गवर्नमेंट सपोर्ट कंदी ऐं उन में हिकु तालो लॻल न हूंदो, उहो 24 कलाक ओपन हूंदो। उन में 24 कलाक स्टाफ मौजूदु हूंदो ऐं उहे 24 कलाक जंहिंखे टाइम मिलंदो उहो हुते वञी खेॾी सघे थो। बैडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, वॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट या काई बि गेम या मिलाए जुलाए करे कुझु गेम्स या हिते हिकिड़ो फ्री जिम हूंदो। अहिड़ो कुझु बि नज़र न ईंदो आहे। ईअं छो आहे? मां सम्झां थो त अगरि असां उहे खोलींदासीं त हस्पतालूं वधीक खोलण जी शायदि ज़रूरत न पवंदी, छो त असांजा माण्हू सिहत जी तरफ़ राग़िब हूंदा। ऐं सभिनी खे गुज़ारिश आहे त हिन शइ खे प्रमोट कयो, सेहतमंद एक्टिविटीज़ कयो, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि खे फिज़िकल एक्टिविटीज़ में इन्वॉल्व कयो। जेको कुझु बि उहो कनि पिया ॾाढो सुठो कंदा हूंदा, पढ़ंदा हूंदा, सोशल मीडिया ते कुझु कंदा हूंदा, AI जे बारे में सिखंदा हूंदा। पर यादि रखो त फिज़िकल एक्टिविटी तमामु ज़रूरी आहे। ऐं अगरि कोई सरकार सगोरी मां बि ॾिसे थो त बाबा फिज़िकल एक्टिविटी जे ज़रिए कुझु कयो। ही न्यूज़ ॾिसो, ही न्यूज़ जेको आहे सो हिकिड़े इंसिडेंट जे बारे में आहे जेको गटर में ॿार किरी पियो। अलाह तबारक व ताला हुनजे वालिदनि खे सब्र जमील अता फ़रमाए ऐं ॿियनि जे बचड़नि खे महफ़ूज़ रखे। अ, मतिलबु सुठी ख़बर ॾियो। खेॾो, डुको, भॼो, पंहिंजो ख़्यालु कयो ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु कयो।